अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल की तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु सिंधी जे 8 दर्जे जे चौथे पार्ट में तव्हां सां मुखातिब आहियां। पहिरें 3 पार्ट्स में पाण 15 सबक पढ़िया आहिनि। 15 सबक हुयो सिंधी अदब जी मुख़्तसर तारीख़। हाणे 16 सबक आहे गर्ल्स गाइड। 16 सबक जे पहिरें सवाल ते अचूं था त गर्ल्स गाइड कॾहिं वजूद में आई? 1939 में, 1911 में, 1920 में या 1900 में? उनजो सही जवाबु आहे 1911 में। उनखां पोइ आहे त पाकिस्तान ठहण खां पोइ क़ाइदे आज़म कंहिंखे गर्ल्स गाइड जोड़ण लाइ चयो? बेगम राना लियाकत अली ख़ान, शाइस्ता इकरमुल्लाह, लेडी नुसरत हारून या बेगम जीए ख़ान? उनजो सही जवाबु आहे बेगम जीए ख़ान। मुंहिंजे ख़्याल में त सेम इन ॻाल्हि ते त रिपीट न करणु घुरिजनि ऑप्शन्स, ऐं मां हाणे सिर्फ़ु जवाबु ॿुधाईंदी हलमि। त बैन अल-अक़वामी सतह ते गर्ल्स गाइड जी रैली कॾहिं निकिती? 12 फरवरी 1961 ते लाहौर में, ऐं उन में बरतानिया जी राणी मलका एलिज़ाबैथ ऐं मोहतरमा फ़ातिमा जिन्ना ख़िताबु कयो। कॾहिं निकिती रैली, कॾहिं निकिती ऐं उन में कंहिं ख़िताबु कयो? इहो सुवालु हुयो। गर्ल्स गाइड जो हेड क्वार्टर किथे आहे? ऐं कुझु ऑप्शन्स आहिनि। उनजो सही जवाबु आहे इस्लामाबाद। पाकिस्तान में गर्ल्स गाइड जो हेड क्वार्टर इस्लामाबाद में आहे। उनखां पोइ आहे त हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो। बुनियाद, पीड़, सरअंजाम ॾियणु मतिलबु पूरो करणु, मिलनसार मतिलबु मिलणु जुलण वारो, किफ़ायत शारी, बचत, तरक़ियाती, सुधारे वारा। उनखां पोइ वरी आहे त हेठियनि लफ़्ज़नि जा वाहिद जमा लिखो। इन ई सबक जो इहो आहे वाहिद जमा आहिनि गर्ल्स गाइड जा। वाहिद आहे तनज़ीम, तनज़ीमूं, ख़िदमत, ख़िदमतूं, ज़िंदगी, ज़िंदगियूं, क़ानून, क़ानून जो क़ानूनी थींदो उहो थींदो क़ानून, उहो थींदो क़ानून। ठीकु आहे। क़ाइदो, क़ाइदा। उनखां पोइ आहे पाकिस्तान में स्काउट जो बानी केरु आहे? क़ाइदे आज़म मोहम्मद जिन्ना, लियाकत अली ख़ान, लॉर्ड बेडन पाउल या लॉर्ड कर्ज़न? क़ाइदे आज़म। पाकिस्तान में गर्ल्स गाइड गर्ल्स गाइड खे कंहिंजे पारां 1989 में इनाम मिलियो? हाणे हिते 2 सुवाल आहिनि। जवाबु आहे यूनेस्को पारां, पर ईअं बि थी थो सघे त 1989 में कंहिंजे पारां इनाम मिलियो या पाकिस्तान गर्ल्स गाइड खे यूनेस्को पारां कॾहिं इनाम मिलियो। ठीकु आहे। त 1989 ऐं गर्ल्स गाइड। उनखां पोइ सबक 17 आहे। सबक 17 हुयो पाकिस्तान जूं मौसमूं। पाकिस्तान जूं मौसमूं, आबहवा, इलाइक़ा असां समाज अभ्यास में घणो पढ़ी आया आहियूं। इन जे करे मूं सिर्फ़ु उनखे बुलेट्स में खयो आहे। ठीकु आहे। हाणे इन जो जेको आहे त कुझु जेके इंपॉर्टेंट्स पॉइंट्स मूंखे लॻनि पियूं उहे बुलेट्स में हीअ आहिनि जेके मूं हाईलाइट कयूं आहिनि। ब्लैंक हुया ऐं सही ग़लति हुया, मूं उन मां इहे वरिता आहिनि। त पाकिस्तान में सभ खां वधीक गर्मी मई, जून ऐं अक्टूबर में थिए थी। सिंधु नदी जे ॾखण वारे मैदान इलाइक़े में बरसाति घटि पवे थी। पाकिस्तान जी साहिली पटी में अप्रैल ऐं सेप्टेंबर महीना तमामु गरम थियनि था। पंजाब में चोलिस्तान रेगिस्तानी इलाइक़ो आहे। सिंध में थर नाले रेगिस्तानी इलाइक़ो आहे। ठीकु आहे। पंजाब में चोलिस्तान ऐं सिंध में थर। पाकिस्तान जे उत्तर इलाइक़नि में सियारे में मौसम डिघी थींदी आहे। ठीकु आहे। पाकिस्तान जे उत्तर ओलह वारे उत्तर ओलह वारो इलाइक़ो जाबलू सिलसिलनि ते मुश्तमिल आहे। उनखां पोइ वरी आहे त पाकिस्तान में सभ खां वधीक बरसाति उत्तर वारे जाबलू इलाइक़नि में थिए थी। ठीकु आहे। कराची खां ऋण ताईं चौमासे जा मींहं पवनि था। ऊन्हारे जी मौसम में ज़मीन जे भेट में समुंड ते हवा जो दाब वधीक पवे थो। ठीकु आहे। ऊन्हारे जी जेको हवाऊं घुलनि थियूं ज़मीन खां वधीक समुंड में हुनजो दाब वधीक पवे थो। उनखां पोइ वरी आहे हिन लफ़्ज़ जा हिन ई सबक जा लफ़्ज़ माना दाब मतिलबु दबाव, ज़ोर, बनावत, जोड़जक, ख़ारिज, निकतल या निकाल थियल, बयाबानी, मैदानी, खुश्की वारो इलाइक़ो, तिबई, मादी, ज़ाहिरी, मुताबिक़ माना बराबरि या हिकु जहिड़ो। उनखां पोइ वरी आहे सबक 18। ठीकु आहे। सबक 18 जो हीअ आहे बादल ड्रोड़ो ऐं होंदराज दुखायल जो नज़म आहे। ऐं हिन जा जेके ॾुखिया लफ़्ज़ हुया इन्हनि जी मूं तस्वीर तव्हां सां शेयर कई आहे। ठीकु आहे। सॉरी, जेके लफ़्ज़नि जी माना लिखणी हुई उन जी मां तव्हां सां पिक्चर एज़ इट इज़ शेयर कई आहे। हिन में ॿियो कोई एतिरो इम्पोर्टेंट हुयो कोन मवाद। ऐं उनखां पोइ वरी आहे सबक 19। सबक 19 आहे हयातियात। ठीकु आहे। हयातियात छा खे सॾिजे थो? हयातीअ जो इल्मु या हर जानदार जो इल्मु। ठीकु आहे। बायोलॉजी जंहिंखे पाण सॾींदा आहियूं। ठीकु आहे। हयातियात जा बानी कहिड़ा आहिनि? एरिस्तू, बतलीमोस, फेसागोरस ऐं ॿिया माहिर हयातियात जा बानी सम्झा वेंदा आहिनि। खुर्दबिनी कंहिं इजाद कई? एंटन वारन लियोन। खुर्दबिनी एंटन वारन लियोन इजाद कई। ठीकु आहे। ऐं उनखां पोइ वरी आहे
त ख़ूरदबीनी या माइक्रोस्कोप कहिड़े कमु अचे थी। ख़ूरदबीनी सां नंढड़ा नंढड़ा बैक्टीरिया जीव ॻड़ा वग़ैरह ॾिसी सघजनि था। उन खां पोइ वरी हिन ई सबक़ जा ॾुखिया लफ़्ज़ आहिनि, उन जी मां पिक्चर तव्हां सां शेयर कई आहे। वरी सबक़ आहे कुदरती आफ़तूं। कुदरती आफ़तूं जेका ज़िलज़िला, ॿोॾूं ऐं उन जे लाइ रेस्क्यू, तूफ़ानी बारिशूं, तूफ़ानी ॿोॾूं ऐं जेके रेस्क्यूज़ कहिड़ा कहिड़ा आहिनि उहे असां पाण पढ़िया आहियूं। मुंहिंजे ख़्याल में इट्स इनफ नॉलेज ऐं जेको सोशल स्टडी में पाण पढ़ियो आहे। साॻियुनि शयुनि खे रिपीट न करणु घुरिजे त कुदरती आफ़तूं कहिड़ियूं आहिनि, कुदरती आफ़त छा करे सॼे, ज़िलज़िलो छा आहे या ॿोॾ आहे या ॿोॾ खां बचण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, इहे पाण खे ख़बर आहिनि। उन खां पोइ हिन जी जेका इहा एक्सरसाइज़ आहे इन खे मां हल कयो आहे। एक्सरसाइज़ में हीअ ॾुखियनि लफ़्ज़नि जी मां माना ॾिनी आहे। ॾुखियनि लफ़्ज़नि में जेको आहे ॾुखिया लफ़्ज़ जी स्लाइड्स हले पई तव्हां वटि ऐं तव्हां पाण ॾिसी सघो था। हीअ जेको सबक़ करिणो हुयो उन जो सबक़ 20 जा जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि त उहो आहे त आफ़त, मुसीबत, उञारो, प्यासो, तासारो, पतो, निशान, ॾस, ख़बर, पनाह, बचा, हिफ़ाज़त, चारो, खाधो पीतो, गाह पाणी। चारो माना खाधो पीतो। चौपायो, चइनि पेरनि वारो ढोर या जानवर। दॿिजी माना पूरजी, लटिजी। सैलाब, ॿोॾ खे सैलाब बि चइबो आहे। इमारत मतिलबु जाइ या जॻह। अलमदार, सरकारी मुलाज़िम, कामोरो। मुनासिब माना ठहिकी अचणु, मौज़ू। बहितर, मुंतक़िल माना मटायल, बदिलायल, तब्दील कयल। ठीकु आहे। 19 जा बि इहे जेके हुया त तदरसी, सिख्या वारो, हयातियात, ज़िंदगीअ जो असर, तिब मतिलबु हिकमत, बीमारियुनि जो इलाज, फ़न, मुतलिक़, बाबत, मरकज़, विच, निबातात, ॿूटा, वसी, वेकिरो। इहे 19 सबक़ जा लफ़्ज़ माना हुया जेके पहिरीं स्लाइड्स में मां हलाए चुकी आहियां। ऐं वरी ही 20 सबक़ जा हुया। 20 सबक़ खां पोइ जेका वरी हीअ एक्सरसाइज़ अचे थी त हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा वाहिद जमा लिखो। त वाहिद जमा में छा आहे त सूरत जो सूरतूं, ज़िलज़िला जो ज़िलज़िलो, आफ़त जो आफ़तूं, ज़ख़ीरो जो ज़ख़ीरा। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ आहे तार जो तारा, लोॾो जो लोॾा, वाक़ियो जो वाक़िया। ठीकु। उन खां पोइ आहे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। जीअरो उन ज़िदा मुअल, इंसान, हैवान, अचणु वञणु, हेठि मथे, सफ़ाई जो, गंदगी, वधीक जो घटि। ठीकु आहे। हीअ सबक़ 20 हिते पूरा थिया। सबक़ 20 खां पोइ वरी आहे त बादशाह ऐं मस्ख़रे जी ॻाल्हि। बादशाह ऐं मस्ख़रे जी ॻाल्हि में बि भेरूमल ग़रीब जी हीअ आहे मतिलबु नज़मी कहाणी जीअं चइजे, नज़मी आखाणी जेका आहे शाइरी जी सिन्फ़ आहे ऐं हीअ भेरूमल ग़रीब जी लिखियलु आहे। ऐं उन जा ई जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि इहो आहे उमालक मतिलबु ओचितो अचणु, अचानक अचनि। अयान माना ज़ाहिर, चिटो। इनकार माना नाकारी, न। ऐं उन खां पोइ वरी आहे त वरियो माना वापसि मोटियो। मस्ख़रो माना खिलाइण वारो ऐं हिकी माना हिक भेरे या हिकिड़ो दफ़ो। उन खां पोइ हीअ एक्सरसाइज़ आहे त हेठि ॾिनल जुमिलो पढ़ो। मूं ख़त लिखियो आहे। मथे जुमिले में लिखियो आहे फ़इल ज़मान माज़ी क़रीब। मूं तव्हांखे हिन जी एक्सरसाइज़ कराई ग्रामर में। ऐं ॿिया अहिड़ा जुमिला लिखी ॾेखारियो जिन जो फ़इल माज़ी क़रीब हुजे। ठीकु आहे। मूं ख़त लिखियो आहे, मूं अंबु खाधो आहे, मूं हैदराबाद घुमियो आहे। ठीकु आहे। हू मूं ॾांहुं आयो आहे। ठीकु आहे। त इहे अहिड़े क़िस्म जा कुझु सुवाल हुया। ऐं उन खां पोइ वरी आहे साइंसी तरक़ी। सबक़ 22। साइंसी तरक़ीअ में टेलीफोन कंहिं ईजाद कई या कंप्यूटर कंहिं ईजाद कयो या कंप्यूटर जो इब्तिदाई दौरु कहिड़ो हुयो, अॼुकल्ह जदीद कंप्यूटर जा उन जा इस्तेमालु कहिड़ा आहिनि, टेलीफोन मोबाइल कंहिं या कॾहिं ईजाद थिया उन जा इस्तेमाल। इहे सवाल पाण काफ़ी दफ़ा समाजी ब्यास में पढ़ी चुका आहियूं। इन जे करे मां उन्हनि खे बि हिते स्किप कयो ऐं हिन जा सिर्फ़ु लफ़्ज़ माना जेके लिखिया आहिनि। लफ़्ज़ माना आहे त ही सबक़ पाण खे थींदो 23। सबक़ 23 जा जेके लफ़्ज़ माना आहिनि उहे उन जी स्लाइड्स मां हिते ॾिनी आहे तव्हांखे, पर हिते मां वरी बि तव्हांखे पढ़ंदी वञा थी त एयरपोर्ट माना हवाई अॾो, बार बरदार माना ॿार खणंदड़। ऐं सबक़ 22 आहे न। ही सबक़ 22। सबक़ 22 आहे ईजाद माना नई शइ वजूद में आणणु, खोजना करणु, ॻोल्हणु, तलक़ीन हिदायत सम्झाणी, रफ़्तार तेज़ी तिख, शुआ तजल्लो रोशनी किरणो, मुफ़ासिलो पंधु विछोटी परे दूर। ठीकु आहे। मुफ़ासिले खे इहे चई सघजंदा। मसनूई हथरादू, नकली हथ
हथ सां ठाहियल, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ कुझु इस्तिलाह उहे त जेको इस्तिलाह जो किताबु हुयो मां हुन में तव्हांखे पढ़ाई चुकी हुअसि। सबक़ु 23 पाकिस्तान जा हवाई अॾा। पर्सनली ही मूंखे ॾाढो वणियो, इट्स वेरी इंट्रस्टिंग, ठीकु आहे। ऐं माना सीरियसली में ही जेके हवाई अॾा आहिनि मूंखे बि एतिरी ख़बर कोन हुई त ही पाकिस्तान में जेके मतिलबु जेकी जीअं मुंहिंजी लिस्ट शेयर कई आहे त सवाल आहे त पाकिस्तान जा कहिड़ा मशहूरु हवाई अॾा आहिनि। त जवाबु आहे कि जनाह इंटरनेशनल एयरपोर्ट, ठीकु आहे, अलामा इकबाल इंटरनेशनल एयरपोर्ट लाहौर, बेनज़ीर इंटरनेशनल एयरपोर्ट इस्लामाबाद, कोयटा इंटरनेशनल एयरपोर्ट, फैसलाबाद इंटरनेशनल एयरपोर्ट, मुल्तान इंटरनेशनल एयरपोर्ट, सियालकोट इंटरनेशनल एयरपोर्ट, डेरा गाज़ी खान इंटरनेशनल एयरपोर्ट, ग्वादर इंटरनेशनल एयरपोर्ट, शेख ज़ैद इंटरनेशनल एयरपोर्ट, रहीम यार ख़ान। उन खां पोइ आहे बिन क़ासिम पोर्ट कहिड़े शहर में आहे? बिन क़ासिम पोर्ट कराची शहर में आहे। ग्वादर पोर्ट कहिड़े सूबे में आहे? बलोचिस्तान में। इस्लामाबाद जे हवाई अॾे जो नालो छा आहे? बेनज़ीर इंटरनेशनल एयरपोर्ट जेका आहे उहा इस्लामाबाद में आहे। हवाई अॾा ऐं बंदरगाह छो ज़रूरी हूंदा आहिनि? हिते कुझु ऑप्शन्स आहे, ऐं मां हिते ॿई जेको आहे जवाब पर मां ही तव्हांखे ॿुधायां थी। त ऑप्शन आहे घुमण लाइ या तिजारत लाइ। पोइ 3 नंबर जवाब आहे ॿई, ऐं पोइ चौथों आहे नाले लाइ। त ॿई थींदा, घुमण लाइ बि बंदरगाह ठाहिया वेंदा आहिनि, तिजारत लाइ बि। पसनी पोर्ट कहिड़े सूबे में आहे? पसनी पोर्ट बलोचिस्तान सूबे में आहे। उन खां पोइ वरी जेका हिन जी एक्सरसाइज़ आहे त ॾुखियल लफ़्ज़नि जी माना, हिन जे मां फ़ोटो लिखिया आहिनि, फ़ोटो ही स्क्रीनशॉट शेयर कयां पई। ॾेसावर परॾे, इहो ॾाढो डिफिकल्ट वर्ड आहे। ॾेसावर मतिलबु परॾे, वापार शयुनि जी मटासटा, ॾे वठि, होड़ा मतिलबु होड़ा नंढियूं ॿेड़ियूं, बतेला, नाणो, पैसा, एयरपोर्ट हवाई अॾो, आलमी माना बैन अल-अक़वामी। उन खां पोइ लफ़्ज़ ज़िद आहिनि अॾो, अॾा, राब्तो, राब्ता, ठाहियो, ठाहिया, देरा, देरो, सवारियूं, सवारी, मंडियूं, मंडी। ही जेके पाण हुया इहो सबक़ु 23 ताईं असां कंप्लीट कयो। हाणे सबक़ु 24 आहे सखर बेराज, ऐं उहो बि जेको आहे त इलाही इम्पोर्टेंट आहे। जीअं सिंधी अदब जी मुख़्तसिर तारीख़ ई, त हिन मां केतिरा ई सवाल निकिरंदा। इन लाइ मां सोचियो त हिन सबक़ खे कवर कंदसि त वरी क्लास तमामु घणो वॾो थींदो। इन लाइ हिन क्लास खे हिते ई एंड था कयूं, ऐं कोशिशि कई हूंदी त ॿियो क्लास बि जल्दी अपलोड कयो वञे। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहो। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे या नवां आहियो त सब्सक्राइब ज़रूरु कंदा, ऐं बेल आइकन जे बटन खे ज़रूरु प्रेस कंदा। ऐं जेकॾहिं हिन हवाले सां कोई बि कमेंट हुजे, कोई बि क्वेश्चन हुजे त ज़रूरु पुछंदा। हिकु ॿी बि गुज़ारिश कंदी हलां त थी सघे थो त क्वेश्चन्स में सीक्वेंस 1-2 नंबर जी हूंदी, वधीक न। जेके सवाल नंबर आहिनि उन में 1-2 थोरो हेॾे होॾे थियो हुजे त उहो बसि थोरो गर्मी लॻी पई आहे न अॼुकल्ह, इन जे करे थोरी थी वई हूंदी टाइपिंग में। बाक़ी सवाल को बि छॾियल कोन्हे को, सभई जीअं आहिनि एज़ इट इज़। या अञा जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां त मां त अञा एक्स्ट्रा ई सवाल ॾींदी आहियां। त उहो इहो हिकु इहा पॉइंट हुई। ऐं ॿी इहा पॉइंट हुई त कंप्यूटर जो जेको कल्ह कोर्स अपलोड कयो वियो हो, ऑफिस ऑटोमेशन, जेको उनजो ॿियो पार्ट हुयो, कल्ह ॿियो पार्ट में थोरो टेक्निकल फॉल्ट थी पियो। उनजे ॿिए पार्ट खे हुते ट्रिम करे 6 मिंटनि जो ऐं कुझु सेकंड्स जो हुयो, उनखे ट्रिम करे 3 मिंट 22 सेकंड ताईं रखियो वियो। ऐं उनजो अॼु ॿियो पार्ट सुबुह मॉर्निंग वारी क्लास में अपलोड कयो वियो हो। बक़ाया जेको वरी उनजो अञा 3 पार्ट थींदो, आई थिंक 4थों बि आहे, सर इंजीनियर ख़लीक फयाज़ भाउ ॿुधाइनि पिया, उहे अपलोड कया वेंदा। कंप्यूटर जी क्लासिस खे ॾिसो। गर्ल्स स्पेशली गर्ल्स जो जेको ऑडियंस इंटरवेशन आहे इलाही घटि आहे। आई डोंट नो छो तव्हां कंप्यूटर में इंट्रस्ट नथा वठो। बहरहाल पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां गॾु रहो। इंशाअल्लाह ताला कोशिशि कंदासीं त ॿिया कोर्स बि जल्दी शुरू कंदासीं, ऐं डेली 2-2 क्लास बि रखी ऐं कोर्स खे कंप्लीट करण जी कोशिशि कंदासीं। अल्लाह निगहबान।